अस्सलाम वालेकुम ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं खेंजू मत खेंजू खां शहर तरफ़ वेंदड़ पुल इंतहाई वज़नी मशीनरी गुज़रण करे टुटी किरी पई। रवासिन जो एहतजाज कंदड़ अकरम मंगरियो, लतीफ़ मंगरियो, शरीफ शर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खेंजू रोड तां निजी कंपनियुनि जी हैवी मशीनरी गुज़रण करे पुलूं टुटी पयूं आहिनि। खेंजू रोड जूं केतिरियूं ई पुलूं बिल्कुलु कमज़ोर थी चुकियूं आहिनि। असां सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं। वधीक उन्हनि ॿुधायो त अहिड़ियूं शिकायतूं चूंडियल नुमाइंदनि खे बि कयूं आहिनि, पर असांजी दाम ॿुधण लाइ को बि तयार नाहे। उन्हनि डीसी घोटकी ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे चयो त टुटल पुलनि जी जल्द मरम्मत कराए ॾिनी वञे त जीअं आसानीअ सां शहर ॾांहुं अची वञी सघूं। ख़बर शामिल कंदासीं मठियारी मद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पब्लिक लाइब्रेरी ज़िले मठियारीअ जे अवामी मसइलनि खे ॿुधण ऐं उन्हनि खे हल करण लाइ खुली कचहरी थी गुज़री। खुलियल कचहरीअ में सूबाई वज़ीर सकाफ़त ऐं सियाहत सैयद सरदार अली शाह, वज़ीर आला सिंध जे मामन ख़ुसूसी वीर जी कूली जी सदारत हेठि थी। खुलियल कचहरीअ में अवाम तरफ़ां शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। खुलियल कचहरीअ में मठियारी ज़िले जे सियासी समाजी अॻवान जी पिणु शिरकत। मठियारी अवाम जी सख़्त शिकायत एक्सीएन पब्लिक हेल्थ उस्मान कोसो खे सस्पेंड करण जो हुकुम ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर खुलियल कचहरीअ में गैर हाज़ुर रहंदड़ पब्लिक हेल्थ खाते ज़िले ऐं तालके जे इंजीनियरनि खे फौरी तौर ते मुअतल करण जो हुकुम ॾिनो आहे। ख़बर शामिल कंदासीं सखर मत सिंध जे तवानाई वारे खाते जे वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख ऐं सूबाई सलाहकार सैयद एजाज़ शाह शिराज़ी सखर जे सर्किट हाउस में खुलियल कचहरी मुनक़िद कई वई। उन मौक़े ते MNA नोमान इस्लाम शेख, MPA सैयद फरूख शाह, मेयर सखर अरसलान इस्लाम शेख, ज़िले चेयरमैन तकी धारेजो, DC सखर राना अदील तसव्वुर, SSP सखर इरफान समूह समेत समूरनि खातनि जे आला आफ़ीसर ऐं चूंडियल बल्दियाती नुमाइंदनि शिरकत कई। सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख ऐं सलाहकार एजाज़ शाह शिराज़ी चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नज़रिए तहत बिलावल भुट्टो ज़रदारी जे हिदायत ते वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खुलियल कचहरीअ जो प्रोग्राम रखियो आहे। सूबाई वज़ीर चयो त सॼे सिंध में तरक़ियाती स्कीमनि जो ॼार विछायो वियो आहे। PTI सरकार अचण खां पोइ 145 अरब रुपया सिंध खे घटि मिलिया आहिनि ऐं ॿाहिराड़ी तोड़े शहरनि में तरक़ियाती कम मुतासिर थिया आहिनि। सूबाई वज़ीर सखर रोड़ीअ में केटल कॉलोनीअ मेहन जे वार्डनि मुतलक कचे आबादियुनि जा मसइला हल करण जी ख़ातिरी कराईंदी त उन मसइले में ज़िले इंतज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदा घुर्बल लाहे अमल जोड़ींदा। उन मौक़े ते सूबाई वज़ीर ऐं सलाहकार फोती कोटा रिडक्शन बिलनि ऐं ड्रेनेज स्कीमनि ऐं ॿियनि मसइलनि बाबति शिकायतुनि ते लाॻापियल आफ़ीसरनि खे हिदायतूं जारी कयूं। उन खां अॻु डिप्टी कमिश्नर राना अदील तसव्वुर, मेयर अरसलान शेख ऐं ॿियनि ख़िताब कयो। ख़बर शामिल कंदासीं हालाणी मां त सिंधूजा लॻोट हाजी खान चांडियो में घरनि खे हिकु घर सड़ी रख। हालाणी लॻ सिंधूजा ॻोठ हाजी खान चांडियो में पोरियत अला ॾिनो चांडियो जे घर खे ओचितो बाह लॻण सबबि घर मुकमल सड़ी खाक। ॻोठाड़नि पंहिंजी मदद पाण तहत बाह ते ज़ाब्तो आंदो। होॾां इतला बावजूद फायर ब्रिगेडियर अमलो बर वक़्त न पहुतो, जॾहिं त मुकमल घर सड़ण सबबि पोरियत कंहिं मसीह जे इंतज़ार में खुलियल आसमान हेठि वेठल आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।